पुलिस के घेरे में आयो। पुलिस जी सर न मुखे रिजल्ट खपे रिजल्ट। जण मुझे वीरान दिल ते ये लगे तो तकाओ समझी मलका आई है। पानी निखे तुझी आदाब जालिम खाने जो जुल्म का खुदा बचाए। खुदा बाबा साईं अदा साईं ॾिसण में कान था अचनि। पिटराना इंस्पेक्टर साहब मुझी गाल कन खोले बुधी छॾ। अज जेको भी कुछ आहे इन राज वारन जे सदके आए गोठ वारन जे सदके आए। सुल्तान खान तुझे आखिरी जंग खा बेटी खा खाने को साहब जो कम थई जडे दिस्तो बात तो हले अरे तारा पड़े छा तो दिसे अरे मां तो कोई उठ जा तो ये तारा डेढ़ दे फटार
ये न मूंखे कावड़ आई असली फादर ना मुंह सुजा रखंदो साए असली कोन मणंदो साए जॾहिं तो मथो चढ़ाए त नखरो तो करे हाणे घणो ई खाधो थी वज़न खण त ख़बर पई अॼु इहो तुंहिंजो नखरो मां बर्दाश्त न कंदुसि हलो गमेची वेहो बाबा वेहो बाबा जो हाल अहवाल ख़ैरा ख़ुशि आहियो कीअं अचणु थियो आहे बाबा ॿुधोसीं त भोतार आयो आहे इन करे भोतार जंहिंजो सलाम करायूं रहिस अलाह तव्हांखे आंदो आहे बाक़ी असां हिन ॻोठ में महफ़ूज़ न रहिया आहियूं छो बाबा छा ॻाल्हि थी आहे जो तव्हां हिन ॻोठ में महफ़ूज़ न आहियो रहिस तव्हां जो विया आहियो कमदार जी भोतार हा बाबा ॻाल्हि पियो करणु चाहीं तव्हां जो विया आहियो त ॼणो असां ॻोठारनि जे मथां छिप अचे किरी आहे उहो ॾींहुं ख़ाली न आहे जो धाड़ेलनि जी काह न आहे असांजो जीअण जंजाल करे छॾियो अथऊं ॻोठ वारनि खां तव्हां पुछी सघो था हा रे सर उन्हनि बिल्कुलु सही पियो चवे सुल्तान खान जो असां ते वॾो ज़ुल्म आहे कमदार जी भोतार ही छा पियो मां ॿुधां न साईं ही सभु कूड़ था ॻाल्हाइनि जी साईं ख़ामोश ही सभु कूड़ था ॻाल्हाइनि बाक़ी तूं सभु सच थो ॻाल्हाए ॿुधा सुल्तान खान किथे आहे रेसा हू शिकार ते वियल आहे ठीकु आहे जीअं सुल्तान खान अचे तीअं मुॾा मारजांसि जी सरकार बाबा मां हाणे अची वियो आहियां तव्हांखे परेशान थियण जी का ॻाल्हि न आहे मां सुभाणे डीपीओ सां मिली करे तव्हांजे हिफ़ाज़त लाइ तव्हांजे ॻोठ में पुलिस चौकी क़ाइमु कराईंदुसि ऐं तव्हां हाणे वञी पंहिंजे घरनि ॾांहुं आराम कयो हा रे सर तव्हांजी वॾी वॾी महिरबानी बाबा इन्हीअ में महिरबानीअ जी कहिड़ी ज़रूरत आहे इहो त मुंहिंजो फर्ज़ु आहे अव्हांजी हिफ़ाज़त करणु बाबा
वणी मूंखे हुनजी इहा चाल बि वणी। कमदार जी ॿुधार इहा हरणी कंहिंजी आहे? ओ या दिले वारी हा ऐं ॿुधार ओ या छोरी पाण वारो आहे न वलण उनजी न्याणी थी अबे खे चवां। कमदार मूंखे हिन हरणीअ मस्तु बणाए छॾियो आहे। छा त हलण जो अंदाज़ अथसि, छा त कमर अथसि, छा त जवानी अथसि, छा त जवानीअ भरी छाती अथसि। वणी मूंखे तुंहिंजी इहा चाल बि वणी। भोतार पोइ देरि छाजी आहे, हले वठूं सा अॻु, पोइ जवानी जी भड़कल बाहि में विझी कयूं सा कबाब। वणी मूंखे तुंहिंजी इहा ॻाल्हि बि वणी। त पोइ अच कमदार त हली था कयूंसि शिकार। हलो अबे खे चवां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, छा त ठाहिण वारे परीअ जो मुजस्समो तराशियो आहे। असुल फुर्सत में वेही मुश्क अंबीर सां तयारु कयो अथसि। छा तव्हांखे पंहिंजी इज़त प्यारी न आहे वॾेरा? छो अची मुंहिंजो रस्तो रोकियो अथव? हिकिड़ी दिलि जी ॻाल्हि चवां? चो छा तव्हांखे पंहिंजी न्याणी कोन्हे? छो हिते गैरत थी अचे? बाक़ी ॿियनि जी न्याणी जी लजा लट कराइण में सुकून थो मिले। बुढ़ी मर कमदार, बुढ़ी मर। ऐं हा वॾेरा, रेस त ॻोठ जी न्याणी जा रखवाला हूंदा आहिनि। तूं कहिड़ो वॾेरो आहे, परे थी मुंहिंजे रस्ते तां। जे नथियां त पोइ तूं बि वठ हिन थफायो मज़ो। न न मुंहिंजे दिलि जी राणी न, इहा ग़लती न कजांइ। छो त सुल्तान खान जंहिं शइ खे चाहींदो आहे उनखे हासिल ज़रूर कंदो आहे। अब खैर था अबे के चमा। अब छोरी काढे। छोरी धक्कानी भजी वई आहे। हां धक्कानी भजी वई। भूतारा को जल्दी तो निकरणी कर अबे के चमा कि किथे मालकन खे न बुधाए। हल बस कर मुंहिंजी मां, बस कर। हाणे रोवण में कहिड़ो फ़ाइदो? बस कर, तूं सब्र कर। मां सुबुह सां ई वञी रहिस वॾे खे तव्हां ॾींदुसि। बाबा रेस ॾांहुं वञी छा कंदो? हू बि त हुनजो पीउ आहे न। न मां न, ईअं न आहे। रहिस वॾो असां ग़रीबनि जो हॾ ॾुखी आहे। हू ॻोठ वारनि जी इज़त खे पंहिंजी इज़त सम्झंदो आहे। पर बाबा हाणे मानी खा पुट। खा खा पेट भरे खा। बाबो चवई थो न सुभाणे रेस के ता ॾींदो। अरे हेरे थोरो बि शर्म हुजे न त ॿुॾी मर। बाबा मूंखे ॿुधण अचे ई कोन। छो जो मां तारियूं आहियां। तुंहिंजो सुधरण महाल आहे छोरा। बाबा पाण आहियूं मलंग माण्हू, पाण कंहिंजी कंहिंखे शिकायत कयूं ई कोन। वञी खॾ में पओ। एतिरो चरियो बि कोन आहियां।
जो वञी तुंहिंजे चवण ते खॾ में पवां तोसां पुॼण असांजे वस जी ॻाल्हि नाहे। हिते अचु न मूं महिल तूं न घबराए मुंहिंजो तोसां वाइदो आहे मां बि रेस नंढे जी अहिड़ी हालत न कई मुंहिंजो नालो जानी न पर गॾु रखजांइसि। डीपीओ साहब ज़रूरी कमु हुयो मां ऑफिस वियो हुयुसि ऐं ऑफिस मां ख़बर पई त डीपीओ साहब मोकल ते आहे ऐं उन जे लाइ तव्हां ॾे कंहिं कम सां खे आयो आहियां। बाबा हुकुम कयो जो बि कमु कार आहे मां हाज़िर आहियां। ॻोठाणनि जॾहिं अची धाड़ेलनि जी शिकायत कई त मूंखां रहियो ई न थियो। मां चाहियां थो त जेतिरो जल्द थी सघे ओतिरो मुंहिंजे ॻोठ खे पुलिस चौकी फराहम कई वञे। ठीकु आहे शहबाज़ ख़ान मां जी ऑर्डर करे छॾियो तव्हां बेधड़क थी वञो अॼु शाम जी तव्हांजे ॻोठ में पुलिस चौकी कान थी वेंदी इहो मुंहिंजो अव्हां सां वाइदो आहे। ठीकु आहे त पोइ मूंखे इजाज़त अल्लाह भाई। इन जी माना त शहबाज़ खान जे ॻोठ में पुलिस चौकी कायम थी आहे। जी सरदार शायदि उनखे ख़बर न आहे त सालिम खान उन ज़ुल्म जो नालो आहे जेको कानून जी रत पी पी जवान थियो आहे जवान। कालू जी सरदार तूं हीअं कर जो वञ ॾिसी अच चौकीअ ते त घणी नफ़री आहे ऐं कहिड़ा कहिड़ा ऑफिसर आहिनि ऐं ॾिस त असांखे कहिड़े पासे खां गुज़रणो आहे ऐं किथां शिकार करणो आहे। इहा रिपोर्ट मूंखे अॼु जो अॼु खपे। वञ जल्दी वञ। जी सरदार हाणे ई तो हलियो वञा। हाणे मज़ो ईंदो हाणे ॾिसां त इहो कानून शहबाज़ खान जे ॻोठ जी केतिरा ॾींहं त रखवाली करे। रेस शहबाज़ खान ॻोठ जी न्याणियुनि जी इज़त जी रखवाली थो करे ऐं मुंहिंजो पुटु ॻोठ जी न्याणियुनि जी इज़त थो लुटे इज़त। साथियो अॼु राति असांखे शिकार करणो आहे और हिकु ॻाल्हि कन खोले मुंहिंजी ॿुधी छॾियो अगरि कंहिं बि ग़लती कई उन ग़लतीअ जी सज़ा सिर्फ़ु मौत आहे मौत। दिल टूट पोसीड़े तू छोड़ हलिया वैसी तू यार फांसी आओ खुदा जो कसम अॻे वारो दौर भलो माण्हू वाशरूम मां थींदो त मिटीअ सां हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थावनि खे जेका इन छा हूंदी जेका बाहि ॿरंदी उनजी खाक सां धोईंदा हुआसीं अच्छा थी वेंदा। हाणे जी थावनि जो साबुण ऐं इन हथ धोअण जो अलाए कहिड़ा इहे निकिरी पिया आहिनि हैंड वॉश ऐं जेका तो फर्श धोअण लाइ बि ऐं सही कपिड़नि धोअण लाइ बि असां त वठी वठी थकिजी पिया आहियूं। रिश्वत मिले कोन थी पघार मां पूरी कोन थी थिए रोज़ मां डंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां मूंखे त ॻाल्हि सम्झ नथी ख़ुदकुशी करे छॾिया साहब हाणे तुंहिंजो मसलो हल थी वियो आहे। कीअं मसलो हल थी वियो हिन महिल डंडो खयो मूं वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं हाणे ॾे हाणे दे अलाए कहिड़ी कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे वरी वॾियूं बोतलूं भरियूं हे ॾिस न हे ॾिस वाह वाह मतिलबु हे सभु खुलियल आयो आहे। हा वाह वाह माना हे सस्तो सामान साईं अलमदीना केमिकल हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फनाइल सर्फ ऐं सूप राब्ते लाइ 03138562 ऐं एड्रेस कहिड़ी आहे रेस मोहम्मद बशीर जमाली घिटी रेशम घिटीअ खां जेका औरतें ईंदा आहिनि त रेश मोहम्मद बशीर जमाली घिटी वाह 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 माना वाह वाह हैंड वॉश 120 रुपया हार्पिक 140 रुपया ऐं सूप 80 रुपया किलो
वाह वाह मन किलो जे हिसाब सां थो मिले अड़े पोइ पहिरियां किथे मार पोइ सिपाही सुबर ख़ुशि करे सही वञ जल्दी कर इहे सभु किलो किलो वठी आ किलो किलो अलमदीना केमिकल शॉप मोहम्मद रश्क घिटी रेशम घिटी आहे न उन खां थोरो औरत ईंदो न त हितां मोहम्मद रश्क घिटी अथव हिते अलमदीना केमिकल शॉप जिते माना तव्हांखे हैंड वॉश ऐं फर्श धोइण जो जेको आहे उहा शइ मिलंदी ऐं सर्फ मिलंदो सस्तो ऐं ॿियो छा आहे ॿुधा हा ॿियो हथनि धोइण जो जेके बि शयूं तव्हांखे घुरबलनि न घर में उहे सभु तव्हांखे सस्तियूं ऐं खुलियल मिलंदियूं ऐं क्वालिटी बि भली अॼु ई वञो खोल खोल हिते ओके मां नथो चाहियां त कोई तुंहिंजे करे असांजी इज़त तुंहिंजा आङुर खणे वणी बाबा साईं मूंखे अव्हांजी यादि आवे वणी पर बाबा साईं अञा ताईं माई उहो लाल पैदा ई नाहे कयो जेको असांजी इज़त ॾांहुं आङुर खणे बाबा साईं असां पंहिंजी इज़त रखण बि ॼाणींदा आहियूं मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ अॼु जेको बि कुझु आहे हिन राज वारनि जे सदके आहे ॻोठ वारनि जे सदके आहे जॾहिं न इहे असांजी इज़त करणु छॾे विया त उहो असांजे इज़त जो आख़िरी ॾींहुं हूंदो वणी बाबा साईं मूंखे अव्हांजी इहा ॻाल्हि बि वणी पर बाबा साईं असां पंहिंजी इज़त बचाइण ॼाणींदा आहियूं ॾिसां थो त बाबा साईं असांजे ख़िलाफ़ केरु आहे बुलंद आवाज़ करण वारो मां हुनजी ज़बान काकरे मां कटे पिटो कंदुसि तूं कंहिंजी ज़बान कटींदे छा इहो कूड़ आहे त तूं थाणे ज़ालिम ख़ान सां मिली करे ॻोठ जे न्याणियुनि जी लॼालत कंदो रहियो आहे न बाबा साईं न इहो कूड़ आहे इहो सरासर मूंते इल्ज़ाम आहे बाबा साईं इहो भूतान आहे मूंते भूतान आहे त पोइ सच छा आहे साधू कमदार सां मिली करे हलण जे न्याणे जी लॼालत न पे कई छा इहो बि कूड़ आहे तूं थाणे ज़ालिम ख़ान सां मिली करे हिन ॻोठ वारनि जी माल लुट पे कई छा इहो बि कूड़ आहे त रातिनि जो रातियूं तूं ज़ालिम ख़ान वटि रहियो आहे कन खोले ॿुधी छॾ मां हाणे अची वियो आहियां हिन ॻोठ वारनि जा कंहिं बि मती ऐं मेरी नज़र सां ॾिठो त मां हुन जूं अखियूं कढी छॾींदुसि हली उहो छो न मुंहिंजो पुटु ई हुजे बाबा साईं मूंखे तुंहिंजी इहा अदा बि वणी पर माफ़ कंदा बाबा साईं जो तव्हांजी ज़िंदगीअ जा ॾींहं पूरा थी चुका आहिनि सदको वञाए मस पोइ मुड़ुस माण्हू वारो कमु कयो अथव अब कंहिंखे चवां कमदार जेको असांजे निड़ीअ ते न रखंदो त लाज़मी एक्सक्यूज मी हेलो ए मिस्टर मादास आया छा मूंखे हाँ हाँ तव्हां ॿुधायो पाणे हेठि वेठो आहे उठ बि हाणे छा मां मुंहिंजी मदद कंदो तव्हां वियो त मां धिको ॾियांसि थो थैंक यू अवांची वॾी इहो मुंहिंजो फर्ज़ हो जेको
केर साईं केर बाबा तो घरन जी रत पीती है अज मां तो जी रत पी तुम तो जी जल्दी कर जा कभी मां न थई गट जल्दी कर साईं मां गरीब आया मिस्किन आया साईं अरे तू गरीब है ये तो पैसा क्या पूरो न तो तुझे आखिरी भी है आखिरी अरे ये तो यार साईं दे हाथ मार व्हाट जालिम खाने जो जुल्म का खुदा बचाए हाँ खुदा पापा साईं जेकॾहिं तव्हां उते हुजो हा न तव्हां बि उन्हनि खे ॾिसी खिली खिली खेरा थी वञो हा अच्छा त तव्हां साईं रस्ते में आला थी आहे पर पापा साईं अदा साईं ॾिसण में कान था अचनि हा पुट उनखे फॾनि मां फुर्सत मिले त ॾिसण में अचे न छा मतलब पुट तूं छॾ न ॻाल्हियुनि खे तूं पंहिंजी ॻाल्हि कर का तकलीफ़ त न आई सफ़र कंदी तकलीफ़ वरी कहिड़ी पापा साईं कुझु कलाकनि जो त सफ़र हुयो अख बूट में गुज़री वियो ठीकु आहे बाबा तूं हली हाणे पंहिंजे कमरे में आराम कर ऐं मूंखे ज़रूरी कमु आहे पुट बाबा साईं छा ॻाल्हि आहे अवां मूंखे परेशान था नज़र अचो हू न पुट अहिड़ी का ॻाल्हि कान्हे तव्हांखे महसूसु ईअं पियो थिए पुट न बाबा साईं का ॻाल्हि त आहे जो तव्हां असां खां लिकाए रहिया आहियो पर प्लीज़ बाबा साईं ॿुधायो बाबला मूं तोखे चयो न त अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे तव्हांखे महसूसु ईअं पियो थिए ठीकु आहे बाबा साईं जेका अव्हां जी मर्ज़ी मां अव्हां ते ज़ोर न रखंदसि पुट मां तोखे कीअं ॿुधायां त तुंहिंजो भाउ जंहिंखे मां पंहिंजे जान खां बि वधीक पुट प्यार कंदो हुयुसि हू अॼु मुंहिंजे जान जो दुश्मन ऐं हिन ॻोठ वारनि जे कारण अज़ाब बणिजी चुको आहे पुट हाँ हाँ तव्हां छा मूंखे पाण हेठि वेठो आहे जानी तू मुंहिंजे लाइ परेशान हुए सोणी तुंहिंजे लाइ परेशान न थींदुसि तूं ॿिए जे लाइ थींदुसि जानी तू मूंसां केतिरो प्यार थो करे सोणी इहा ई पुछण जी ॻाल्हि आहे रियली तू मूंखे एतिरो थो चईं सोणी यकीन तो हे ॾिस न जानी मरन तुंहिंजा दुश्मन आई लव यू आई लव यू आई लव यू सर्फ निकतो आ ॾिस के कम जो ई कोने को कपड़ा धो त झग करे ई कोन तो भई थान जो साबण जेको आ उहो वट त थान साफ़ त नथा थियन सागा थान ते चुटा लगा पिया आहिनि केड़ो सर्फ निकतो आ केड़ो साबण निकतो आ समझ में गाल कान थी अचे आई बाथरूम धोण जो कोने छा चंदा त सड़ी आओ हाट पाट ला छा का चवन हां वो सुठो को निकतो हाणे गणती न कयो हाणे गणती न कयो ॾिसो था न हे जेको सिस्टम आहे हे अलमती ना केमिकल रेशम जो जमाली मरूम जी गिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो उते सॼो सामान कहिड़ो कहिड़ो तव्हांखे ॿुधायां थो ॿुधियो हैंड वॉश अथव हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव गेंडी साफ़ कबी सोइप अथव बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे हाई क्वालिटी फिनाइल फर्श साफ़ कयो हा मतिलबु हू थो चए त रोड जी वञेव न सिर्फ़ु फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी नॉर्मल क्वालिटी वारी बि अथव कपिड़नि थाम में शीशनि खे धोअण लाइ शाहीन अथव वाई नई शइ आहे
हाँ शाइन जे नाले सां सर्फ गोल्ड अथव सर्फ सिल्वर आहे ब्लीच आहे लेमन मिक्स आहे सम्झो था न अछनि कपिड़े जा दाग लाहींदो ब्लीच लेमन मिक्स डिश वॉश जेको इहो त फार्म आहे साफ़ करण जे लाइ तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव वठे सघे थी दादा ॿुधायां अदा दोस्तो मुंहिंजा भाइर मूंखे ख़बर आयो वठी त कोन आई असां वठ न लालू खां पैसा त वठी था दोस्तों एड्रेस ही नंबर नोट कंदा एड्रेस आहे रेसमंग जमाली मरोबारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिलो सर्फ साबुण हे हो ॿियो सभु कुझु मिले थो इहे नंबर त 0313862682 सिंधी में ॿुधायांव 3 शहर खां सस्तो ॿुधाईनि हा शहर खां सस्तो हा सॼे शहर खां सस्तो रियायत में हा हा सही आहे सुभाणे वञी वठी अचिजांइ सुभाणे मां वठी थो अचां पहिरियों मां पंहिंजे कुराड़ियुनि खे कपिड़ा धोअण पोइ तव्हां ॾिजो ठीकु आहे वठी रख त खाऊं था अब फिर मानी खाओ रखो मां रखो मां अस्सलाम वालेकुम बोलना वालेकुम अस्सलाम अबे खे चवां बोलना हेलो फसल तो वाह जो थियो कमदार वॾा शुक्र आहे मालिक जा एहसान आहिनि एहसान तो रहस नंढे जो भी तहां ते आ अबे खे चवां एहसान छाजो एहसान या पंहिंजी बनी जो तहां खे वापस कई अबे खे चवां कमदार इन खुशफहमीअ में न रहिजांइ त हीअ का बनी तव्हांजी आहे हीअ बनी पहिरियां बि असांजी हुई ऐं हाणे बि असांजी आहे सिर्फ़ तुंहिंजी शैतानगिरीअ जे करे तुआरे रेस कुझु वक़्त लाइ कब्ज़ो कयो इहो त भलो रेस वॾे जो थिए जंहिं असांखे बनी वापसि कराई आहे इहो त ख़ैर आहे वलण पर मूं ॿुधो आहे त हिन भेरे तुआरो छोरो घोड़नि जी डोड़ में रेस जे मुक़ाबले में पंहिंजो घोड़ो लाथो अथई अबे खे चवां कमदार इहो तूं सही ॿुधाए त अदा जानी इहो मुक़ाबिलो खटे ईंदो वलण हिकु ॻाल्हि चवां नाराज़ न थींदे अबे खे चवां न कमदार तूं ॻाल्हि कर वलण छो न तूं पंहिंजे छोरे खे सम्झाए त रेस नंढे जे हक़ में हथु खणी अबे खे चवां ऐं हा इहो रेस नंढे जो बि हुकुम आहे अबे खे चवां कमदार तोखे त ख़बर आहे मुंहिंजे छोरे जी हू जेको चवंदो आहे उहो कंदो आहे त पोइ वलण तोखे बि रेस नंढे जे ज़िद जी ख़बर आहे हू जेको चाहींदो आहे न त करे बि ॾेखारींदो आहे अबे खे चवां कमदारक तूं बि कन खोले ॿुध असां बि तुंहिंजे रेस खां डिॼूं कोन जेको करिणो अथसि त करे इहो वक़्तु ॿुधाईंदो त केरु केतिरो ज़िद्दी आहे वलण कॾहिं खां रननि जे चवण ते लॻो आहीं अब मुंहिंजो कमु तव्हां ती पैगाम पहुचाइण रेस जो वधीक हाणे तव्हां ॼाणो ऐं रेस पंहिंजी अलावा ई अबे खे चवां हा
मुबारक थी पुट वो खटी आहे न ढेर मुबारक है बाबा खटी आयस मुबारक थी पुट जानी खैर मुबारक बता रहा शाबाश दिल खुश करे छॾई ही वटि पंहिंजो इनाम कमदार अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि हैंड वॉश 120 रुपया किलो हार्पिक 140 रुपया किलो स्वीप 80 रुपया किलो फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो शाहीन कपड़न ऐं थावन ऐं शीशन के साफ करण लाइ 80 रुपया किलो सर्फ गोल्डन 150 रुपया किलो सर्फ सिल्वर 120 रुपया किलो ब्लीच अछन कपड़न जा दाग साफ करण लाइ 80 रुपया किलो लेमन मिक्स थावन साफ करण लाइ 120 रुपया किलो हफ्ते जी लाइन नंबर नोट करना 03138562 इन जी इहा मचाल तो रेस न जाए जगह कट खणी तो गलाए तन धुन रहियो पंहिंजी जाइ ते ज़ालिम खान हुन कमीने छोरे रेस नंढे खे चयो त ॾिसां त इहे तुंहिंजा पालतू कुत्ता जेके ॿेले में ॿधियूं वेठो आहीं उहे छा था कनि बस कमदार बस इन छोरे जी इहा मचाल जो असांखे घटि मत थो गलाए तूं हाणे इहो ॿुधाए त इन छोरे जो घर किथे आहे ऐं घर में केरु केरु थो रहेसि ज़ालिम खान हुन छोरे समेत 3 भाती आहिनि हिकु पीउ ॿी भेण छोरी वाह कमदार वाह अॼु त दिलि वटां ॻाल्हि कई थी छोरी ज़ालिम खान रेस नंढो न छोरी खे सफ़ा गरम लॻो पियो पर भा छोरी बि वॾी ट्राउड आहे असलो वठी नथी ॾे अबे खे चवां कमदार तूं वञ या छोरी हथ ॾींदी ज़रूर हथ ॾींदी तूं वञी चओ नंढे रह सके तो यो शिकार असां हर हालत में कंदासीं त पोइ ठीकु आहे ज़ालिम खान अब पंहिंजी मोकिलणी कान्हे अबे खे चवां ठीकु आहे कमदार अॼु राति असां तुंहिंजा महिमान आहियूं महिमान उछारी कजाए वलण मता उछारी कजाए मता रस्तो हथ न अचे अबे खे चवां योड़े थियो ओ ये बांगुरी लिखा ते पुत्र बस तक्कर न कर आ पुत्र झड़ा हीरा न तो हीरा हाणे न कई दो नके करा थो वो अचे तो कमदार पेर पुख्ता कजाए मता पेर निकरी वञनी नहीं खेड़ा मां चवां थो त ईअं न थिए जो कुकड़ा खंभ पे न अचनि कुकड़ सां गॾु पाण खे बि सेकाई कमदार पेर पुख्ता कजाए मता पेर निकरी वञनी हा पुत्र अबे खे चवां हल बात बीहण था अची तो देखे चमा हाय हाय अरे जियो इतना ना अल्लाह हाय अरे कमदार बियो हल कमदार खड़ो हल रेला के राई हाय अजू पुरा अजू कमदार के करा दिखा हाय अजू ऐसा जो मत आ पुत्र अरे हीरा तू ठीक है कमदार जब पत को बता हीरा अजू
हीरा हीरा हाँ अच आप उठा इत्या अरे पुट अरे 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 झुम्मे रानी तो मारा इत्या आना अच पुट अरे अरे करती जा ओ ये सब जगह में अरे है आप उठा खजेला नत थी हेरे सरेआम गोठा में व्यस्त हो गया है खुदी हेडो पाले में हेडो खराए में हां बाजो पट को बचाई हेरे तू जे आसरे दे जो का तो मां जो का था मेलू रखा है फुथी कहना कम जवानी है न साल में दिल तक जब दे चाजो इतने खाई छजाए पर छा कया मजबूर इन साल में भी सुल्तान खान की दिल्ला जो तो सालिम खान जो सुल्म का खुदा बचाए खुदा जुबान का लगाम दे कुत्ता उसी में दे छरत मरला तैयार थी चोरा खोला गाल मुझे बुद्धि छदो चक्का में सुल्तान खान से पिटाई दो उन्हें जो अंजाम सिर्फ मौत थी दो मौत जल्दी कयो ई जिंदा अस्पताल खणी हलो जालिम खान तू हले दे ते फ्री तो मैं हदा छोकरी के भर्ती दो ठीक है हेलो
केर बि न बचाईंदो हिते। बचाओ जो मतलब तो उन्हनि ज़ालिमनि तुंहिंजे पीउ ऐं भाउ खे तुंहिंजे साम्हूं क़तल कयो। हाणे तूं काॾे वञणु थी चाहीं? केॾां वेंदसि? हाणे त मुंहिंजो हिन दुनिया में कोई न आहे रहियो। जेकॾहिं तूं हिते रहणु चाहीं त रही सघीं थी। तुंहिंजी इज़त तरफ़ केर बि बुरी नज़र सां न ॾिसंदो। ठीकु आहे, अॼु खां पोइ मां बि तव्हांजी मेंबर आहियां। अॼु खां पोइ मुंहिंजो मरण ऐं जीअण तव्हां सां गॾु आहे ऐं अॼु खां पोइ इन्हनि ज़ालिम वॾेरनि सां मुंहिंजी जंग आहे। त पोइ ठीकु आहे साथियो, अॼु खां पोइ मूमल असांजे टोले में शामिल आहे। ठीकु आहे सरदार। ऐं तव्हां सभिनि ते मूमल जी इज़त करणु फर्ज़ आहे। जेको हुकुम सरदार। मूमल तूं वञी आराम कर। सुभाणे या भाग सुभाणे सां। डॉक्टर साहब हाणे तबियत कीअं अथनि? डॉक्टर खतरे खां ॻाल्हि ॿाहिरि त आहे न।
हाणे ही खतरे खां ॿाहिरि आहे, हुनखे इंजेक्शन करे थो छॾियां, कलाक ॿिनि खां पोइ होश अची वेंदुसि। अल्लाह करे डॉक्टर साहब ईअं ई थिए। हलो मां तव्हांखे ॿाहिरि ताईं छॾियो। सुल्तान खान तो कुछ छा सोचो थी? सोचींदुसि वरी छा, जेको कमु करिणो आहे सो त कबो। ज़ालिम खान मूं चयो न हो त रेस नंढो जेको चवंदो आहे न त उहो करे ॾेखारींदो आहे अबे खे चवां। पर कमदार रेस खे कीअं मारींदुसि, हा मारींदुसि। जेको मुंहिंजे कम में पेर अटकाईंदो आहे मां हुनजो जीअण जंजाल करे छॾींदो आहियां, जीअण जंजाल करे छॾींदो आहियां। इते अच न, असुल चढ़ी चेल भञेसि। सुल्तान खान जा करे मुंहिंजी ज़रूरत पवई न त ही सिर तुंहिंजे लाइ हाज़ुर आहे, हाज़ुर। वणी मूंखे तुंहिंजी इहा अदा बि वणी। अॼु खां पोइ सिर्फ़ ई सिर्फ़ सुल्तान खान हूंदो, न को शहबाज खान। पर रेस हूअ अवां जी भेण वणी मूंखे तुंहिंजी इहा अदा बि वणी कमदार। जे हुन बि पर खोले उॾण जी कई त हुनजो बि रूह उते ई परवाज़ कबो। ज़ुल्म रेस ज़ुल्म, असुल ज़ुल्म सो बि न ज़ालिमीअ सां। रेस हिकु ॻाल्हि चवां, रिजु न ज़ालिम खान बेधड़क थी ॻाल्हि कर। रेस वात नंढो ऐं ॻाल्हि वॾी। तो चमन बुधी तो ना एडियन चौकी जे बावजूद भी एडो वडो हादसो पेश आयो आहे। छा तोर भी हथ हथ रखी बैठो आई? सर आऊं पूरी कोशिश कर रहा हूं त हिन खून में कंहिंजा हथ रंगियल आहिनि। कूड़, निसोरो कूड़, इहो सरासर कूड़ आहे। कोशिश छा करे रहिया आहियो? तव्हांखे नशनि मां फुर्सत मिले त तव्हां कोशिश कयो न। बाक़ी बेगुनाह ॻोठाणनि जा अची लाक भरे छॾिया अथव, सो बि पंहिंजे पेट भरण जे कारण। बाबा बाबा मां तव्हांखे रड़ियूं करे थो चवां त इहो खून मुंहिंजे पुट सुल्तान खान ज़ालिम खान सां मिली करे खून कयो आहे। पोइ हुनखे छो न था अरेस्ट कयो? अञा तव्हांखे सबूत खपनि। सर जीअं ई असांखे कॉल थी असां उन ई वक़्तु जाइ वारदात ते पहुतासीं, पर उहे उन जाइ तां निकिरी चुका हुआ। सर असीं उन्हनि जो पीछो बि कयोसीं, पर असांजो घणो निकिरी चुका हुआ। मिस्टर जिमन आउं सभु कुझु सम्झां थो। तव्हांजे लाइ बहितर इहो आहे त तव्हां पंहिंजे चालनि खे सुधारियो। जी सर। जी सर न, मूंखे रिज़ल्ट खपे, रिज़ल्ट। ॿी सूरत में सम्झण वारे लाइ इशारो ई काफ़ी आहे। हाणे तव्हां वञी सघो था। यू कैन गो नाउ। मां खां माज़रत थो वठां। मां पंहिंजे तरीक़े सां हाणे छानबीन कंदुसि। साहिब पोइ मूंखे इजाज़त। मूं सोची समझी फैसलो कयो। वरी भी एक दफ़ो सोचे समझी फैसलो कर, छो त असांजी ज़िंदगी खतरनि खां खाली कोन्हे। सारंग मूं महिल पंहिंजो कारो कफन सिर सां लाहे छॾियो आहे। मुंहिंजो चवण वठ, बहितर दे तां निकिरी ॿिए हंधि किथे शादी कर ऐं पंहिंजी ज़िंदगी संवार। जेसी मूं महिल पंहिंजे पीउ ऐं भाउ जे खून जो पलांत न कंदी, मूं महिल सुख जो साह न खणंदी। रही ॻाल्हि शादी जी, अॼु ई मां तोसां शादी कंदसि। छो जो तो जहिड़ो बहादुर मुंहिंजो वर हुजे, केरु आहे माईअ जो लाल जेको मूं ॾांहुं खणी ॾिसे। मां हुन जूं अखियूं कढे छॾींदुसि जेको मुंहिंजी जान न ॾिसे।
वणी बाबा साईं मूंखे तुंहिंजी यादि आ बि वणी पर बाबा साईं मारी वियो तुंहिंजो बाबा साईं काश इन ई हुजे हा ख़ैर हाणे बि परे कोन्हे बुढ़ा जी रात तुंहिंजी ज़िंदगीअ जी आख़िरी रात न कई त मूंखे बि सुल्तान न चइजांइ तो ॿुधो कोन त मां छा चयो न चली वञे न हवेली मां वणी बाबा साईं मूंखे अव्हांजी यादि आ बि बाबा साईं लॻे थो त तव्हां कुराड़ा थी विया आहियो तव्हांजो दिमाग़ कमु कोन पियो करे मां निकिरां हिन हवेली मां जेका मुंहिंजी आहे न न बाबा साईं न कुछ न है तुझो हिन हवेली में निकिरे थो या न वणी बाबा साईं मूंखे अव्हांजी यादि आ बि वणी पर बाबा साईं हथियार हलाइण बि ईंदो अथव या चलो ख़ैर मां ई तव्हांखे ॿुधायां थो त हथियार कीअं हलाइबो आहे अताई तू छा कयो बाबा के मारे छॾियई वणी मूंखे तुंहिंजी यादि आ बि वणी जॾहिं को पालतू कुत्तो पागल थी वेंदो आहे न त मालिक हुनखे गोली हणी छॾींदो आहे सुल्तान खान पंहिंजी ज़ुबान खे लगाम दे नाफरमान किथे ईअं न थिए त तुंहिंजी ज़ुबान कुत्ता जे हवाले न करे छॾिया सुल्तान जानी हिन मुंहिंजे जिगर जे टुकड़े जी पारत थी पुट हितां जेतिरो जल्द थी सघे ओतिरो था निकिरी वञ पुट ओतिरो था निकिरी वञ
कमदार जी बदार तो कुछ माण्हू अची हिन पासे ॾांहुं हल त मां कुछ माण्हू अची हेॾां वञी घेरो तंग था कयूं तव्हां बेफ़िक्र हो बदारा पे खे चओ हा त पोइ जल्दी निकिरण जी कयो घणो परे कोन विया हूंदा अचो मूंसां छा थियो आहे ज़ुल्म छो आहे कुझु बि न थियो तव्हांखे मौला गाज़ी शाम में तव्हांखे दुनिया जी काई हस्ती नथी कुझु करे सघे मौला गाज़ी जी शाम में वियो तव्हांखे बाबा अलाह लोॾो न ॾींदी गाज़ी जी शाम में वेठा आहियो वेह वेह वणी मूंखे तुंहिंजी यादि आवे वणी तूं छा सोचियो हो जानी त सुल्तान खान जी इज़त में हथ विझी तूं मौजू मानी दे न बिल्कुल न अचकम घणियूं पोड़े बि ईदूं कयूं छुटी पई जिंद हाणे मां हिन हवेलीअ जो रहियसि आहियां कुछ ना हो भी तहां है पर हुनी कबर सा लगो को भी मिले घर में पर चिन वीडियो को आगे बड़े ठोक ता चिमन लाश के पोस्टमार्टम लाइ खणाए हलो जी सर अचो बाबा लाश खणाए हलो सूबेदार साहब बाबा साईं जो क़त्ल करे मुझे कमदार के धक्का हणी मुझी भेण के खणी अगवा करे वियो आहे जानी मिस्टर सुल्तान तव्हां छा था समझो इन सब जे पोयां कंहिंजो हथ आहे सूबेदार साहब तव्हांखे त ख़बर आहे असांजी वरी कंहिंसां दुश्मनी हूंदी
केर वरी केर थी तो सके इंस्पेक्टर साहब ये सब हुक्म जानी जा थी बे के चवा साहब जानी हिन तरह जे मशहूर धाड़ेल सारंग सा मिली करे हिन हवेली ते हमलो करे रेस वरे के कत्ल करे रेस नंढे जी भेण सुणी के अगवा करे सोन मिलके ते लुटे फरार थी बे के चवा बाबा बाबा माता के घड़ियों करे तो चवा त यो खून मुझे पुट सुल्तान खान जालिम खान सां मिली करे खून कयो आहे पोने के छो न अरेस्ट कयो अना तव्हां खे सबूत खपन मूंखे त खौफ थी पियो आहे सूबेदार साहब त किथे हू ज़ालिम मुंहिंजी भेण खे मारे न छॾनि। सुल्तान खान मुजरम केॾो न छो न सियाणो हुजे पर उहो पंहिंजी कान का कमज़ोरी ज़रूरु छॾे वेंदो आहे ऐं हिन भेरे बि मुजरम साॻियो ई कमु कयो आहे ऐं हाणे असीं उन मुजरम जे पोयां हली पंहिंजे पकड़ में करण लाइ तयारु आहियूं। छा ॻाल्हि आहे सुल्तान साहब अचानक तव्हांजे चेहरे ते एॾो वॾो पघर? इंस्पेक्टर साहब दरअसल हिन हादसे खां पोइ रेस नंढे जी तबियत ख़राब थी वई आहे बे के चवा। हा 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 सूबेदार साहब हा त पोइ ठीकु आहे सुल्तान साहब मूंखे इजाज़त ॾियो ऐं तव्हां फिक्र न कयो मुजरम कानून जे पकड़ में जल्द अची वेंदो। कमदार अॼु त कानून जे फंदे में पवंदे पवंदे बची वियासीं। रेस ही इंस्पेक्टर तहां असांजी सोच खां बि तेज़ आहे हाणे असांखे जेको बि कमु करिणो पवंदो न सोची सम्झी करिणो पवंदो बे खे चवां हा वणी कमदार मूंखे तुंहिंजी इहा सलाह बि वणी हाणे पाण खे हर तरफ़ नज़र रखणी पवंदी अच मूंसां। केरानी आइन छोकरी के तो छो वठी आयो ये असांखे बेले में थिया आहिनि लॻे थो पुलिस जा मुखबर आहिनि। न सरदार असां पुलिस जा मुखबर नहीं पर किस्मत जा मारियल आहियूं। मुझे भाव तू जिंदा? हाँ भेण मां जिंदा है। अदा ही सारंग आहे जे मुझी इज्जत ऐं जिंदगी बचाई। सरदार तुझे जिंदगी भर थोरो मन लाइंदुसि। अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे मुंहिंजा भाउ ही त मुमल हुई पर इन जॻह ते सिंध जी ॼाई का बि न्याणी हुजे हा न त मां हुन जो इज़त जो रखवालो ईअं ई बणिजां हा। अदा ही हाणे मुंहिंजो मुड़ुस आहे जंहिंखे दिलि ऐं जान सां मां क़बूल कयो। मुमल जंहिंमें तूं ख़ुशि उनमें मां ख़ुशि। पर अदा ही छोकिरी केरु आहे? ये सोणी आहे रेस शहबाज़ खान जी ॼाणी जंहिं तुंहिंजे भाउ जी ज़िंदगी बचाई। रेस शहबाज़ खान बि पंहिंजे पुट हथों मारिजी वियो। छा सुल्तान खान शहबाज खान जो खून करे छॾियो? हाँ ता ज़ालिम सुल्तान बाबा खे गोलियूं हणी मारे छॾियो ऐं हाणे मुंहिंजी जान जो बि प्यासी बणिजी वियो आहे। सुल्तान खान मूंखे कसम आहे सोनी सिंध जो त मां तोखां चाचा जो पलांत ज़रूर कंदुसि। हा ज़रूर पलांत कंदुसि। हा मुंहिंजी भेण मां तुंहिंजो पंहिंजो ई रत आहियां। छा छा तू चाचा इसरार खान जो पुट आहीं? हा भेण मां इसरार खान जो पुट आहियां। ओए ता हिते हिन रूप में चाचा किथे आ? इहा ॻाल्हि न पुछ मुंहिंजी भेण इहा ॻाल्हि न पुछ। मां आहे बाबा तव्हांजी हवेली ॾांहुं वाह यार सुल्तान खान वाह तुझी दस करा रखा यार हुक्म कर चलाया तो
ॻोठ खे दुख करेगा छो त ज़ालिम ख़ान जो ज़ुल्म खां ख़ुदा बचा ख़ुदा सुल्तान खान के हया शर्म कोने तो हवेली के छा कयो आहे ये केर आहे वाणी मूंखे तव्हांजी यादि आवे वञे छा थियो चाचा साईं एतिरी नाराज़गी छा थी हीअ सॼी मिल्कियत मुंहिंजी आहे मूंखे जीअं वणंदो तीअं कंदुसि या तुंहिंजी भुल आहे सुल्तान खान हिन मिल्कियत ते जेतिरो तुंहिंजो हक़ आहे ओतिरो असांजो बि हक़ आहे वणी मूंखे तुंहिंजी इहा अदा पे वणी तव्हांजो छाजो मिल्कियत जो हिस्सो तुंहिंजो जॾहिं तूं हिन मिल्कियत हासिल करण लाइ ज़िंदा हूंदे तॾहिं मिलंदी न इनजो मतलब तव्हां दुबई न विया हुयव न मुंहिंजी भेण न इहा त मुंहिंजी क़िस्मत चङी जो हिननि मूंखे दरिया मां कढियो सुल्तान खान तोखे खून जे हिकु हिकु कतरे जो हिसाब ॾियणो पवंदो हिसाब जुल्म ये जुल्म क्या कयो आहे सोनू मुमल किथे आहे सुल्तान सुल्तान कसम मां मूंखे धरतीअ जो तुंहिंजी हवेलीअ खे मिटीअ जो ढेर न बणनि त मूंखे सारंग न चइजांइ न चइजांइ सारंग सुल्तान खान है सालिम खान किथे आहिनि का ख़बर न खबर न अरे ॿुधाइण में गोली नहीं का ख़बर न आहे ठगी राज किथे आहिनि सुल्तान खान जी हवेली सुल्तान खान जी हवेली ॿुधाए इधर गोली थी अचई अचो साथियों
अंडर अरेस्ट। तमाम पुलिस के घेरे में आयो, पांजो पान कानून के हवाले करे छड़ियो। इंस्पेक्टर साहब, असा जो रस्तो छड़ियो, इन वक्त असा दे सिर मथा खून सवार है। मिस्टर सारंग, या तुझी भला है जो तू हिता जिंदा निकरी विदे। इंस्पेक्टर साहब, ता समझण की कोशिश छो था कयो। इन वक्त बिन मासूम छोकरी की जिंदगी जो खतरो आ। तमा उन जो फिक्र न कयो, यो असा जो कम है। इंस्पेक्टर साहब, यो तमा जो कम न पर असा जो फर्ज है। असा पाजी इज्जत किया था बचायूं। जे ता के असाई गाल ते यकीन न है, ता पाण अली सुल्तान खान हवेली में ॾिसो। ज़ालिम खान सां मिली करे इन इलाके में दहशत फैलाई आहे। सुल्तान खान जहिड़ो सां जंजाल करे छॾियो आहे। हिकु चक्कर असां ते यकीन कर साहिब। इंस्पेक्टर साहब, जेकॾहिं असां थोरी भी देर कई न त सुल्तान खान ज़ालिम खान सां मिली सोहणी मूमल खे किथे क़त्ल न करे छॾे। छा सोहणी ऐं मूमल तव्हां वटि न आहिनि? इहो ई त पिटणो आहे न इंस्पेक्टर साहब। इहो ॾोह सॼो सुल्तान खान जो आहे ऐं नालो असांजो आहे। ठीक है, मां तव्हां ते इतबार कयां थो, पर धोखो बर्दाश्त न कंदुसि। इंस्पेक्टर साहब, जेकॾहिं तव्हां असांखे थोरो बि धोखेबाज़ी कंदे ॾिसो न त उते ई शूट करे छॾिजो। असांजो खून तव्हांखे माफ़ आहे। अचो साथियो, मां ताज तो के केर तो बचाए सुल्तान जे कहर खां। मूमल मरी तो सघे थी, पर तो जहिड़ी ज़ालिम जे आरे झुकण नथी चाहे। अॼु तुंहिंजो मां उहो हशर कंदुसि जो दुनिया वारा ॾिसी मुंहिंजा लिंग कांडा विझी वेंदा।
जालिम खान के जुल्म खां खुदा बचाए, खुदा। जालिम खान! अम्मा कई को बार ते ज़ालिम ॾाढा ॾुखिया वॾो ज़ालिम खान जो नालो आहे। पुलिस वञेसि त ईअं कंदुसि जो सफ़ा बाक़ाइदे
हमको बचाए। बाबाजी वो मुझे मरी वैसे अल्लाह अगर मैंने आगे की तो तू जरा ठीक होने वाला। अरे छोड़ा पकड़ विजय। जो तो जालिम खाना जी जुल्म खा खुदा